ओम श्री गणेशाय नमः। ओम सतनाम साखी साखी शिवोहम। जय श्री कृष्ण। जय जय। बोलो एकादशी मैया की जय। बोलो गीता मैया की जय। भगत प्रेमियों, अज जेका एकादशी आहे उन जो नालो आहे मोक्षदा एकादशी। ऐं अज गीता जयंती पिण आहे। त अचो सभु गॾिजी करे अज जी जेका एकादशी आहे उन जी कथा ॿुधूं। मोक्षदा एकादशी हीअ एकादशी नाहरी महीने जे शुक्ल पक्ष में घणे भाङे 9 या 10 तारीख़ थींदी आहे। हिन ॾींहुं दामोदर भगवान जी गुलनि फुलनि ऐं चंदन आदि सुगंधनि सां पूजा करणु घुर्जे। हिन एकादशी जी कथा हेठि रीत आहे। गोकुल नगर में वनखानस नाले हिकिड़ो धर्मात्मा राजा राज कंदो हो। हू प्रजा जी पुत्रनि यानी बालकनि वांगुरु पालना कंदो हो ऐं ब्राह्मणनि खे ॾाढो मञींदो हो। राजा हिकु राति पंहिंजे पिता खे नरक में पियल ॾिठो। राजा सुबुह जो ब्राह्मणनि खे घुराए सपने वारी सॼी वार्ता करे ॿुधाई ऐं पंहिंजे पिता जे उद्धार करण जो उपाउ पुछियो। ब्राह्मण राजा खे चयो त हे राजा, हिन नगर जे वेझो पर्वत मुनीअ जो आश्रम आहे। हलो त हली उन खां सलाह पुछूं। राजा ब्राह्मणनि सां गॾिजी पर्वत मुनीअ जे आश्रम में आयो ऐं हथ ॿधी वेनती कयई त हे मुनि महाराज, मूं सपने में पंहिंजे पिता खे नरक में पियल ॾिठो आहे ऐं हू मूंखे पुकारे रहियो आहे त हे पुत्र, मूंखे हिन घोर नरक मां कढ। मां पिता जी इहा हालत ॾिसी ॾाढो दुखी थियो आहियां। कृपा करे अहिड़ो को उपाउ ॿुधायो जंहिंजे करण सां मुंहिंजे पिता जो नरक मां छुटकारो थिए। उहो ॿुधी पर्वत मुनि राजा खे चवण लॻो त हे राजन, नाहरी महीने जे शुक्ल पक्ष में जेका एकादशी अचे थी, तंहिंजो विर्त रखण सां उन जो विर्त जो फल पिता जे निमित्त अर्पण करण सां तुंहिंजे पिता जो छुटकारो थींदो। राजा मुनीअ जे चवण मूजिबि नाहरी महीने जे शुक्ल पक्ष जे एकादशी जो विर्त रखियो ऐं उन जो फल पिता खे अर्पण कयो। ईअं करण सां हिन जे पिता हिकदमि नरक मां निकिरी वैकुंठ ॾे हलियो वियो। उन करे हिन एकादशी जो नालो मोक्षदा यानी मोक्ष ॾियण वारी एकादशी पियो आहे। जेको मंछ हिन एकादशी जो विर्त रखे थो सो पापनि खां छुटी अवश्य मोक्ष खे प्राप्त करे थो। न फ़क़ति एतिरो, पर पितर जेके मरी करे अधोगतीअ खे प्राप्त थिया आहिनि तिन जो पिणु उद्धार थिए थो। हू हिन एकादशी जे पुण्य करे स्वर्ग खे प्राप्त थियनि था। बोलो एकादशी मैया की जय। भगवत प्रेमियों, अॼु गीता जयंती आहे त गीता जो सार हूअं 18 अध्याय अगरि असां पढ़ंदासीं त उन में जाम टाइम लॻंदो आहे, पर हे जेको गीता जो सार असां ॿुधूं था अॼोके ॾींहुं उनजो ॾाढो फल आहे, ॾाढो फ़ाइदो आहे। त इन करे गीता जो सार जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। सतगुरनि जे भॻवान कृष्ण जे कृपा सां सभु ध्यान सां ॿुधंदा। गीता सार। क्यों व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होता है न मरता है, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है वह भी अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा। तो भूत का पश्चाताप न करो, भविष्य की चिंता न करो, वर्तमान चल रहा है, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुमने क्या पैदा किया था जो नाश हो गया। न तुम कुछ लेकर आए, जो लिया यहीं पर लिया, जो लिया भगवान से लिया, जो दिया इसी भगवान को दिया, जो दिया इसी भगवान से लिया, जो दिया इसी भगवान को दिया। खाली हाथ है खाली हाथ चले, जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का होगा। तुम इसे अपना समझकर मगन हो रहे हो। बस यही प्रसन्नता तुम्हारे दुखों का कारण है। परिवर्तन संसार का नियम है। जैसे तुम मृत्यु समझते हो वही तो जीवन है। मेरा तेरा छोटा बड़ा अपना पराया मन से मिटा दो, विचार से हटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो। यह शरीर अग्नि जल वायु पृथ्वी और आकाश से बना है और इसी में मिल जाएगा। परंतु आत्मा स्तर है, फिर तुम क्या हो? तुम अपने आप को भगवान के अर्पित करो। यही सबसे उत्तम सार है। जो इसके सार को जानता है
वह मैं चिंता शोक से सर्वदा मुक्त है। जो कुछ भी तू करता है उसे भगवान के अर्पण करता चल। ऐसा करने से तू सदा जीवन मुक्ति का आनंद अनुभव करेगा। बोलो गीता मैया की जय। भगत प्रेमियों, अॼु गीता मैया जी जयंतीअ जूं यानी कि जन्म उत्सव जूं एकादशीअ जूं तव्हां सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ऐं एकादशी मैया खे ऐं गीता मैया खे इहा वेनती आहे, इहा प्रार्थना आहे त जेके बि तव्हांजा भगत आहिनि हमेशह ख़ुशि रहनि, भाग रहनि ऐं 2020 जेको साल आहे इहो बि जेको आहे सुख सां गुज़रे ऐं 2021 साल असां सभिनी जे लाइ भगत प्रेमियुनि जे लाइ सुठो ऐं सुखमय थिए, इहा साईं दर प्रार्थना। ओम सतनाम साखी, साखी शिवम। जय श्री कृष्ण, जय जय।